प्रेस कॉन्फ्रेंस कयूं पिया। ही प्रेस कॉन्फ्रेंस शहीद जे वारसनि ऐं शहीद जे लाइ जोड़ियल कमेटी जे गॾियल सलाह मशवरे जी प्रेस कॉन्फ्रेंस आहे जेका असां कयूं पिया। 20 मई 2025 ते ॻोठ लिगारी बिजराणी में जे हारियुनि मज़दूरनि तरफ़ां सिंध जे ज़मीनुनि ऐं सिंधू दरिया ते 6 गैर क़ानूनी कैनाल कढण ख़िलाफ़ हारी ऐं मज़दूरनि जे प्लेटफार्म तां एहतजाज जो सॾु ॾिनो वियो। पुरअमन एहतजाज जो सॾु ॾिनो वियो जंहिं ते पुलिस ऐं घरू वज़ीर ज़िया लंजार जे प्राइवेट माण्हुनि सिधी फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में ज़ाहिद लिगारी ऐं इरफान लिगारीअ खे शहीद कयो वियो ऐं दिलबर लिगारी, मोहसन लिगारी, शमीर पिंजारो समेत केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया ऐं उन खां पोइ केतिरा ई माण्हू गिरफ़्तार करे गुम कया विया आहिनि, जिन जी अञा ताईं का ख़बर कान्हे का। उन खां पोइ जॾहिं ज़ाहिद लिगारी शहीद थियो त वारसनि लाश रखे मोरो बाईपास ते धरणो हयो वियो, जंहिं ते सुबुह जो 5 बजे धारे धरणे ते बख़्तरबंद गाॾियुनि चढ़ाई कई, 3 मोटरसाइकिलूं चीभाटियूं वियूं, तक़रीबन 3 कलाक मुसलसल शेलिंग कई वई ऐं वारसनि खे हिरासां कयो वियो। शाम जे वक़्तु वारसनि वकीलनि जी मौजूदगीअ में इंतिज़ामिया सां ॻाल्हियूं कयूं ऐं इंतिज़ामिया सां ॻाल्हियूं करण खां पोइ धरणो ख़तमु कयो वियो ऐं क़ौमी कारकुन शहीद ज़ाहिद लिगारीअ जे लाश खे क़ौमी एज़ाज़ सां मिटीअ माउ हवाले कयो वियो। उन वक़्तु ई मोरे में वॾे पैमाने ते पुलिस जी नफ़री घुराए, RRF जी नफ़री घुराए, बख़्तरबंद गाॾियूं घुराए, क्रेनूं घुराए ॻोठ लिगारी बिजराणीअ जे चौधार सख़्तु कड़ो चाढ़ियो वियो, जेको कड़ो अञा ताईं जारी ऐं सारी आहे। ईंदड़ वींदड़ गाॾियुनि माण्हुनि खां पुछा ॻाछा करे हुननि जा कार्ड चेक करे ऐं लिगारी, कोराई ऐं माछी जी ज़ात ॾिसी हुननि खे ॿधियो ऐं खंबियो पियो वञे ऐं बाक़ी ॿियनि खे छॾियो पियो वञे। 23 तारीख़ ते जॾहिं इरफान लिगारीअ जी शहादत हैदराबाद सिविल हॉस्पिटल में थी त उते पोस्टमार्टम में देरि करण सां गॾु फोर्सिस घुराए इस्पताल खे कड़ो चाढ़ियो वियो, तशदुद करे शहीद जे लाश सां बेहुरमती कई वई ऐं लाश खंयो वियो ऐं उन लाश मां जेके पोस्टमार्टम वारा जुज़ा आहिनि उहे बि पुलिस खंया ऐं उन मां जेके गोलियूं निकितियूं उहे बि पुलिस पाण खणी वई, हुन जे लिखपण वारा कागज़ बि उहे पुलिस पाण खसे वई। उते मौजूदु वकीलनि, क़ौमी कारकुननि, शागिर्दनि खां पुछी सघिजे थो ऐं अहिड़ो अहवालु क़ौम सोशल मीडिया ते पिणु ॾिसी चुकी आहे, पूरी दुनिया ॾिसी चुकी आहे। अॼु क़ौमी शहीद सिंध जे ज़मीनुनि ऐं दरिया जे शहीद इरफान लिगारीअ जो मढ़ तॾे खां घणो परे थाणे ते रखियो वियो आहे। बग़ैर एसीअ जे एम्बुलेंस खे उस ते बीहारे छॾियो वियो आहे। शहीद जंहिंखे तक़रीबन 50 कलाक गुज़री विया आहिनि, लाश जी कहिड़ी हालत हूंदी इहा का ख़बर न आहे। हाणे हिन वक़्तु शहीद जे वारसनि, शहीद कमेटी ऐं बाक़ी ताउन कंदड़ सभिनी जो हिकिड़ो गॾियल मुतालबो आहे त सभ खां पहिरियां घरू मिनिस्टर ज़िया लंजार इस्तीफ़ा ॾिए, 2 नंबर ते IG सिंध ऐं DIG नवाब शाह ऐं SSP संघार मलक, SHO मोरो मुजीब रहमान नारे जो, DSP मोहसन चंडाण ऐं SSP हैदराबाद ऐं SHO मुनीर अब्बासी हैदराबाद मार्केट थाणे वारो, इन्हनि खे फौरी तौर बरतरफ़ कयो वञे ऐं शहीद ऐं ज़ख़्मियुनि जी FIR वारिसनि जी मर्ज़ीअ मुताबिक़ कटी वञे ऐं गुम कयल केतिरा ई कारकुन जेको अंदाज़नि घटि में घटि 40 खां 50 कारकुन आहिनि उन्हनि सभिनी खे फिलफौर आज़ादु कयो वञे ऐं ॻोठ ते लॻल कड़ो इंतिज़ामिया ॻोठ ते लॻल कड़ो ख़तमु कयो वञे ऐं इंतकामी कार्रवाई ख़तमु कई वञे।